वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु। सतनाम श्री वाहिगुरु लावल मेला पंजवा धन गुरु अर्जन देव साहिब जी सकलवा की सेवा कयो मेरे सदाई। दोवे थाम रखे गुर सोरे, दोवे थाम रखे गुर सोरे। हलत पलत पार ब्रह्म सवारे, कारज होवे सगले पूरे। रहो हर हर नाम जपत सुख सजे, मजन होत साधु दूरे। आवण जान रहे तिथ पाई, जन्म मरण के मिटे बिसोरे। भरम बेतरे छूटे भय जम के, घट घट एक रया पर पोरे। नानक शरण पयो दुख भंजन, अंतर बाहर पेख हजोरे। सतनाम श्री हरि नानक शरण पयो दुख भंजन, अंतर बाहर पेख हजोरे। संग जी प्रेम सां जपो सतनाम श्री हरि। अज बाणी आहे पंजी पातशाही धन गुरु अर्जन देव महाराज। दोवे थाव रखे गुरु सूर्य। दोवे थाव तो अर्थ यो आहे, थाव माना स्थान, दोवे माना दो। हर इंसान जा ॿ स्थान हूंदा आहिनि, हिकु घर जी चाट, ॿियो महादेव यानी जिते असां व्यापार कयूं था, जिते असां वेही करे व्यापार कंदा आहियूं, जिते महादेव जो स्थान विराजमान हूंदो आहे। दोवे थाव रखे गुरु सूर्य। ॿिन्ही स्थाननि ते, ॿिन्ही थाव ते गुरुअ पंहिंजी जोत प्रज्वलित कराई आहे। हलत पलत पार ब्रह्म सवारे, कारज होवे सगले पूरे। जिन्हें व्यापार में हर रोज वृद्धि आए, हर रोज बरकत आहे, जंहिं घर में सुख शांति बनल आहे, कंहिं प्रकार जो क्लेश कान्हे, कंहिं प्रकार जी कोई बीमारी कोन्हे, तकलीफ़ कोन्हे। व्यापार भी ॾाढे सुठे नमूने सां हली रहियो आहे। तन जो सिधो सिधो अर्थ गुरु महाराज ने असांखे बख़्शिश कयो। गुरुअ पंहिंजी जोत ॿिन्ही जगत ते जोत प्रज्वलित कराई आहे, यानी पाण हुते साई थिया आहिनि। इहा हिकु निशानी आहे। हलत पलत पार ब्रह्म सवारे, कारज होवे सगले पूरे। हलत पलत सिधो सिधो अर्थ गुरु महाराज ने बख़्शिश कयो कि परिवार जे कार्य सां अगर असां कोई कार्य ॾिसण वञूं था या कोई कार्य सां वञूं था, असांजे मन में अनेक प्रकार जो भउ हूंदो आहे। त जिते गुरु महाराज ने पंहिंजी जोत जगाए छॾी आहे, उन थाव जी कार्य जी रक्षा भी गुरु परमात्मा कंदा आहिनि। ॿियो थाव व्यापार। व्यापार वास्ते भी अगर असां ॿिए शहर वञूं था, सफ़र करणु वञूं था, व्यापार वास्ते कोई कार्य करणु वञूं था, उते भी गुरु महाराज असांखे वृद्धि बख़्शिश कनि था पिया। जपो सतनाम श्री हरि। हर हर नाम जपत सुख सहजे, मजन होवत साधु दूरे। इन में गुरु महाराज ने असांखे असांजे अंदर जेको गुण आहे उहो असांखे बख़्शिश कयो कि बरोबर जंहिं महिल असां घरां निकिरंदा आहियूं त गुरु खे अरदास करे निकिरंदा आहियूं, ऐं जंहिं महिल दुकान ते वेंदा आहियूं पहिरियों हथ जोड़ींदा आहियूं, पौड़ी पढ़ंदा आहियूं, सतनाम जो जाप कंदा आहियूं, उनखे समर्पित कंदा आहियूं गुरु महाराजनि खे। दातार परिवार भी तव्हांजो आहे ऐं व्यापार भी तव्हांजो आहे। ॾींदे त बि दाता ख़ुशि, न ॾींदे तॾहिं बि दाता ख़ुशि।
तने करे गुरु महाराज जो बिनी थाम ते गुरु महाराज साई आ। आखिरी वाणी हर हर नाम जपत सुख सहजे मजन होवत साधु धुरे आवन जान रहे तित पाई जन्म मन के मिटे बसूरे। हमेशा सब्र पे अंदर में धारण करणो आ और हर एक कार्य नंढो जे या वडो जे अरदास जे बिना न करणो आ। हर कार्य अरदास सां गॾु ही करणो आहे। बोल गुरु नानक देव की साची दरबार।